मुहम्मद वाला आल मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो ऐं बुज़ुर्ग, 15 पारे में तिलावत कई आहे सूरत बनी इसराइल में। ये उहा सूरत आहे जेका मक्के पाक में नाज़िल थी आहे। अरबी मोहम्मद करीम मक्के पाक में जायो। बनी इसराइल जो सूरतूं उहे तहां ॾियारो मां तिलावत कयूं आहिनि। जन आयतुनि जे अंदर सूरत बनी इसराइल आयतूं उहे तिलावत कयूं आहिनि जन आयतुनि जे अंदर अल्लाह ताला हुजूर जे मेराज जी तारीफ़ कई आहे। रजब गुज़रियो, मेराज जो महीनो गुज़रियो, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो अल्लाह ताला एडो मर्तबो ऐं शान कयो आहे जो 12 महीना हुजूर जी तारीफ़ कर त चओ तारीफ़ न खुटनि। एडो मक़ाम आहे साईं जो जंहिंजो मत ई कोन। तव्हां सां ॻाल्हायूं वात में फूल किरनि, हुजूर ॻाल्हाईंदा हा वात मुबारक में नूर जो लाटो निकिरंदो। तव्हां असांखे पघर निकिरे त बदबू पई साड़े। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो पघर मुबारक जो दुनिया जा तुर न पुॼी। ॿुधो नए थारे वारो, पघर भी मुबारक, जुती भी मुबारक, कदम भी मुबारक, जुती भी मुबारक। तव्हां सां जूं जुतियूं दुनिया जे रोडनि ते घुमनि, मुंहिंजे हुजूर जी जुती मुबारक जो अर्श जा पई सैर करे। मूसा अलैहिस्सलाम खे जंहिं कलीम जो लक़ब ॾिनो थमाए, पर तूर ते अचे थो पाक जगह ते जुती लाथियूं अचूं फखला नालईक इन्नक बिलवादिल मुक़द्दस तुआ। गाॾियूं न कंदो मां वटि दी क़ुरान, न बैत, न शेर, न कसीदा, न रुबाइयूं, न दुहीरा, न गाॾियूं। सचो सौदो आहे क़ुरान। बस उन रहमतुल आलमीन जे मां शान तो कुर्बान वञा, जंहिंखे मथे घुराई तूं जुतीअ मुबारक सूधो अच। हो मूसा हो तू मोहम्मद आए, तॾहिं शार चयो आहे कुर्ब मूसा और है कुर्ब
फरमाएस मोहम्मद मुस्तफा के चौपान घुरायो दई इदो मकाम मुस्तफा जी अल्लाह करे निंद में नबी से जो दीदार थी वञे हुजूर जो दीदार जो मुशरिक के न थींदो मुआहिद खे थींदो नबी से जो दीदार जो कुरान जे मनण वारन खे थींदो नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो दीदार उन्हनि खे थींदो जेके आमना जे लाल जी ताबेदारी कंदा जो कुरान शरीफ जी मजूरी कंदा मुस्तफा जो दीदार छा थो सम्झ जन नबी संगे ॾिठो उन्हनि सिर ई पंहिंजा कलम करे छॾिया बच्चा प्यारा न हा वतन प्यारो न हो माल प्यारो न हो जान प्यारी नहीं जे प्यारो हो तो जो मोहम्मद मुस्तफा प्यारो हो जंहिंजे नाले वठण सां जो चुपन खे चुमी थी अची वञे माखी मिठी न आहे मिस्री मिठी न आहे जेको रब हुजूर जे नाले में मिठाण रखियो मोहम्मद सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद जे लफ्ज जी माना चो सारायल नबी से जा पन्ना ज़ाती थी ॿिया सिफ़ाती थी मुज़म्मिल जो लक़ब ॾिनई से मुदस्सिर जो लक़ब ॾिनई से बशीर जो लक़ब ॾिनई से नज़ीर जो लक़ब ॾिनई से सिराज मुनीर जो लक़ब ॾिनई से दाई बणाए मोकिलियई से इहे लक़ब ॾिनई नबी से जा पन्ना लाज़ातियन फर्शते मोहम्मद अरशते अहमद छोरा चुप करे वे मस्करिया खिले खुदा को दी DCSP नवाबन जे अॻियां ॻाल्हाए न सघंदो आहे कुरान खे एतिरी ताक़त बि न आहे मज़ाक सम्झी थी हे जबल डारे विझंदो आहे जबल लौ अंज़लना हाज़ल क़ुरान के कुरान मर्द खबर पा अज कबर तुम बाहर आए जॾहिं मन मिटीअ जा पे पो ख़बर पवंदई त छा हो कुरान छा हुई हुजूर जी गुलामी न दाढ़ी थी वणई न पटको न निमाज़ न कुरान मुझो पंजर जे जूं पट पटाणा थी थी ये मुझे मुस्तफा जी सुन्नत न थी वणई न सीरत वणई न सूरत नबी तोखे पंहिंजो कीअं कंदो जो नबी संजे भाकुर में उहे जवान हूंदा जन मुझे प्यारे पैगंबर जी ताबेदारी कई अच्छी ॾाढी थी आहे अञा कुरान न सुञातो थिए अञा निमाज़ न थी वणी मस्जिद खां परे आए अच उन्हीअ नबीअ जी गुलामी करजो जंहिंजो मखलूकात में मट ई कोन्हे को अदाए आई थी बिजली मानी खे लॻो आहे हुजूर जे जो मट ई कोन्हे एॾे
शान वारो नबी अल्लाह जे मक्के में कदम मुबारक रखूं तो मक्को मान वारो, मदीने में कदम मुबारक रखूं तो मदीनो मान वारो, ताफ में कदम मुबारक रखूं तो जो ताफ जो शहर ताफ शरीफ दो सर जाई। गुलामी कर पैगंबर की कादे छोड़ने केतरा हुजूर जा उम्मती जवन दाढ़ीअ जे करे छुटी भी जन्नत जे ॿारनि जा वारस बण गई, केतरा नाले जे एवज़ में छुटी जन्नत जे ॿारनि जा वारस बणजी वेंदा, केतिरा उहे जवान हूंदा जेके इख़लाक़ जे करे छुटी हलिया वेंदई। अगाए नामदन खे जो ॻाल्हायो न चुप करे वियो, उन नबी की गुलामी कर जिनजो मत कोन। अल्लाह ये झगड़ वो गुज़र कंदा हा, हुजूर जंत जो ही वण पंहिंजी जाइ छॾे मुंहिंजे मोहम्मद जी सलामी कंदा हा। उहो नबी असांखे मिलियो हेॾे मान वारो साहबी का जो 12 माण्हू ईंदो हो पुछा करे त रहमतुल्लाह आलमीन काथे आहिनि, ख़बर त न ई त काॾे विया आहिनि। पोइ हीअं घिटियूं बि घुमंदासीं, नासूं बि हणंदासीं, पोइ जंहिं घिटीअ मां नबी से गुज़र करे वेंदा हुआ उहा घिटी ख़ुशबू थी वेंदी, असां सम्झी वेंदासीं त हिन घिटीअ मां रहमतुल्लाह आलमीन गुज़र करे वियो आहे। घुमंदा वेंदा हुआ, अतर हारींदा वेंदा हुआ। अल्लाह करे निंड में नबी सिंह जो दीदार थे। ॾाढा आमीन कयो। नालो त ईअं जो हणे ॼण को गिह जो वटो पीतो थी, आवाज़ ई नथो हले, वाइज़ रोज़ असांखे उन नबीअ जी गुलामी करो। मानूं जे ला रहमत, पखिन जे ला रहमत, खजीअ जे सुखल थुड़ जे ला रहमत, खजीअ जे गोशे जे ला रहमत, मारे तक जाए हरणीअ जे ला रहमत, जो शान ला रहमत, पर चढ़न जे ला भी रहमत। वो मुस्तफा मिले अल्लाह अगर अंश संदो फरमाए रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी से दस्तरखाने सा हथ मुबारक घुंदा हा, वो मेड़ो थियो असां बाहर जे तनूर में छिलायो से, बाहर जो कढूं अधु न सड़ियो आ, तिहाई न सड़ी आ, चौथी बती न सड़ी आ, धागे के भी तव न आयो आ, ये साफ थी निकतो जो धोबीअ खे धोइण जी मजाल कान्हे। जंहिं शइ खे हुजूर जो रहमत वारो हथ मुबारक लगे ताकत बाई के जो साड़े। नबी से वट मेहमान आया, अम्मा शामानी थी पजाए, हुजूर भी हिकिड़ो अटे जो पिनोड़ो तैयार कियो आहे, उहो बाहि जे तनूर में उछलायूं, सभु मानियूं पची वयूं, पर रहमतुल्लाह आलमीन वारी मानी न पकी। अमर आशा थी चवे अर्ज़ के अल्लाह जा रसूल मां मना भी तव्हां खे कई, सभु मानियूं पची वयूं, तव्हां जी बानी न पकी। पाण फरमायूं महबूबा सिद्दीका हुमैरा तुझे हथ मां रहमतुल्लाह आलमीन जे हथ मुबारक में फर्क आ, जंहिं शइ खे मां नबी से जो हथ मुबारक लॻंदो ताक़त कहिड़ी आहे, पाउ खे जो हुनखे साड़े। अज तो कुरान बुधाए, हुजूर जो शान बुधाए,
रब जी तौहीद समझाए, सहाबा ऐं अहल बैत जी मर्तबो ऐं मकाम समझाए। अचो सॼे ॻोठ वारो, ओ नए ठाणे वारो, पोढ़ो आहे, जवान आहे, अमीर आहे, ग़रीब आहे, वॾेरो आहे, नंढेरो आहे, उताक ते आहे, बंगले ते आहे, घर में आहे, दुकान ते आहे, जाथे बि आहे। अचो अॼु उन क़ुरान खे ॿुधो जेको मोहम्मद मुस्तफ़ा ते रब नाज़िल कयो आहे, जेको मके मदीननि जे जबलनि में नबी संजन चओ पाण पढ़ियो आहे, जंहिंखे अबू बकर सिद्दीक़ दुकान ते पढ़ियो आहे, उमर फारूक भेण खां ॿुधी पढ़ियो आहे, उस्मान गनी शहादत जे टाइम ते पढ़ियो आहे, सुमने अलीअ घोड़े ते पढ़ियो आहे, अम्मा खातून जन्नत चकी हलाईंदे पढ़ियो आहे, इमाम हुसैन जो करबला जे मैदान में क़ुरान पढ़ियो आहे। उहो हे क़ुरान आहे जेको अॼु हिन मस्जिद शरीफ में जो पढ़जी रहियो आहे। अच्छी ॾाढी थी आहे, माण्हू अञा क़ुरान न सुञातो। किनो थींदे यादि थोरो घटि आहे, किनो थींदे क़ुरान शरीफ में कीअं निंड कने। मां थो चवां करोड़पतियुनि खे बंगलनि में निंड नथी अचे, क़ुरान वारा कंडे ते वेठा आहिनि, चओ क़ुरान जे बरकत जे करे सुकून जी रब निंड थो कराइनि। न विहाणो आहे, न बिस्तरो आहे, न तूल विहाणो आहे, एॾी राहत थी अचेनि जो सुख जी रब निंडा हिते बि, कब्र में बि, हशर में बि उन्हनि खे कराईंदो जन हिन क़ुरान खे सुञातो आहे। कयो यार त अखियूं चढ़ी पओ। अचो मां सॼा अचो, अच कहिड़े बि फ़र्क़े सां वास्तो थो रखे, अचो क़ुरान ॿुध। गैर मुस्लिम हो त बि क़ुरान ॿुधो। अचो अंदर में जिद कढी, हसद खत्म करे, दिल वारी दरी खोल, क़ुरान रंग लाए छॾींदी। कुधा कम कयई, दिलनि तुझनि ते मोहरा लॻी वयूं। ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम वाला समइहिम वाला अबसारिहिम गिशावतुन वलहुम अज़ाबुन अज़ीम। जपन वारो आवाज़ मां वटि न थी, हेतिरो थो ॻाल्हायां, कंदे कंदे ई ॿुध। मन अॼो की रात में पर्ची पो लिख खणी अच, जेका पेरनि ते लट ॾेई क़ुरान जे करे क़यामत ॾींहुं जन्म जे बाद जे दूहे जो दव बि न ईंदी। अल्लाह दिलनि ते मोहरा लॻी वई, अखियुनि हूंदे क़ुरान खां अंधा, कननि हूंदे क़ुरान खां ॿोड़ा। अंधा भी थी, गूंगा भी थी, बोरा भी थी, सुम्मुम बुकुम उम्युम फहुम ला यरजून। कुरान ॿुधाईंदो मां, क़ुरान ॿ कलाक तो रिवाइज़ कया, मां थकी पेंदुसि, राति खुटी पवंदी, हीअ हस्ती न खुटनि। अंधा, बोड़ा, गूंगा, दिलनि ते मोहरा लॻी वयूं। हाणे अखियूं कीअं खुलनि, कन कीअं खुलनि, ज़बान कीअं खुले, दिल तो मोहर कीअं लहे। इहा चाबी काॾों अचे जंहिंसां हिन तो ताला टुड़नि, जंहिंते ताला लॻा पिया आहिनि। समूरा जो इहा चाबी थी ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र। अल्लाह जे ज़िक्र सां जो ये कुल्फ टुटी पवंदा। अखियूं उहे रब ॾींदी जंहिंसां क़ुरान सुञाणींदे, कन उहे मिलंदई जंहिंसां क़ुरान जा आवाज़ ॿुधंदे, ज़बान उहा खोलींदो मां जंहिंसां तिलावत कंदे त मुंहिंजे क़ुरान जी कंदे। फ़क़रऊ मा
जो शान क्यों खीर में खंड नहीं के तो जेतरो थी सगई कुरान पढ़ क्या पढ़ ज़बान गारन जे ला नदिनी माए ऐबन कढण ला नदिनी माए शिरक जा लफ्ज़ ॻाल्हाइण ला नदिनी माए ज़बान दिनी माए तो कुरान पढ़ो अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान बाजारे रब बाज कई पैदा के इंसान उनके सिखारे कुरान क्या सिखाए अल्लाह ये कुरान पढ़े तो मला के जो कुरान बुझे मुस्तफा कुरान पढ़ंदो हो फिर मर्द मला को कुरान बुदिन सहाबी कुरान बुदिन क्यों जिन्न कुरान बुदिन इन्ना समेना कुरानन अजबा ये जो जिन्न बुदो क्यों हेड़ो अजीब कुरान कुरान अजीब सबक भी वचन ना आयान हाउ कुरान के जो कमा हाउ सदको जे मुंहिंजा दिल बर नबी तुझो कुरान पढ़ण तब दबाले ये जिन्हनि कुरान ॿुधो निमाज़ में पिया पढ़नि उते जो उते गोॾा झुकायूं उते जो उते जिन्हनि ईमान आंदो जिन्हनि खे हिदायत मिली वई तोखे छा थियो आहे जो पिते ते कुरान नथो पवई अञा किनो थीने कुरान शरीने तड़ी थो चए वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका वनाशुरुहु यौमल क़ियामत आमा अज तो कुरान बुझाएं तो कल्ब तो कट लगे अज तो कुरान बुझाया मन आखिर में पानी रही पयो माफिया जो कलम खयूं वेठो दी अमर के प्यारा नायूं अबे के प्यारा नायूं भाइरन के प्यारा नायूं जो जेको रब के प्यारा हूं दा दफा अम्मा के सॾु कर जीव यारे दफे को फोट जूं अर्जूं ॾींदई हो जो जे लख दफा सॾु कर लख दफा जीव कंदो आहे अल्लाह कंहिंखे सॼो रब जे ज़िक्र सां जो ये ताला सब टूटी वेंदा कुफर जा ताला टुटी वेंदा सोच अखियुनि तो छोड़ा लही वेंदई कननि तो बुझा खत्म थी वेंदई ज़बान तो कंठ लही वेंदई खुली पईंदई ज़बान या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा याद क्यों ठायो कया डाजा को याद कहीं क्यों कि तू फर्श दे याद कर मां अर्श दे याद क्या है तू मान में याद कर मां मलाइकन में याद क्या है फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून ॾाढो मज़ो आहे कुरान असां मेरा असां गुनाहगार असां खतादार असां फर्श ते रब खे याद कयूं रहीमी रब जी ॾिस रब अर्श ते असांखे याद करे पोइ अञा अहिड़े खे याद न कयूं ॻाल्हायो असां रब खे याद कर जे तोखे ठाहियो हुकुम उन्हीअ जो मन जे जोड़ियो थी कंहिं जोड़ियो आहे अला लहुल ख़ल्क़ु वल अम्रु तबारकल्लाहु रब्बुल आलमीन
जे ठाहियो आहे जो हुकुम उन्हीअ जो मञीबो हुकुम जे ठाहियो आहे इबादत उन्हीअ जी कबी वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून। बाकी मिठी ना जो कुरान मिठो बुधो नए ठाणे वारो ओ बूढ़ो जवान अमीर गरीब मस्जिद रे नथा जो घरन में कंदई कुरान बुधो ओ मिड़ियूं न्याणियूं भेनरियूं घरन में कंदई कुरान बुधो इन कुरान जे करे तमाम खातून जन्नत जे कद जन्नत में रवानियूं थी वेंदियूं असां मोहम्मद मुस्तफा जे कद सोन जे मारन में रवाना थींदा पर ही हस्ती आहे जेका बिश्त में पुॼाईंदी हा मजूरी कर कुरान जी त ठिकर भी सोना थी वञे छा रखियो आहे दुनिया में आख़िरत माण्हुनि पंहिंजी तबाह करे छॾी आहे अचो हेॾे अचो कुरान ॾे त इज़त बचई जेको न कराईंदुमि निंड उन्हनि खे सुकून जी जेके मुझे ज़िक्र कुरान को मोड़ींदा सुकून खत्म कंदो मान परेशान कंदो मान न बच्चा वंदन न माल न जमीन न ओताका न कारियूं न बंगला न महलात न दुकान छो त दौलत में सुकून आहे सुकून अल्लाह जे ज़िक्र में आओ तरी जो जे न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को आती है खुदा को याद करने से अल्लाह ये के पहाड़न में रब के प्या सदन उते भी रब जीत करे खलील के बाहरे पे वतू या रब के सजे बाहनो बाग बनाए शरीस यूनुस नबी तिन अंधारन में पियो रात जी अंधारी दया जी मच्छी जे पेट जी अंधारी फनादा फिज़ुलमात अल्लाह इलाहा इल्ला अंत सत जी पियो सुभान अल्लाह धरिया मां चाही 35 मिनटन वारो वाई जी देखिन जा बसर ही नथा वठजन बस करे हलिया वाईंदी हे असांजी डीजल मिशन आ तपदी कलाक घुमबो आ हल त न्यागे तकबीर नारो अध कनायो बुधो नए ठाणे वारो जी असां नबी से जा नौकर इए जो सहाबा जा भी नौकर इए जो आल बैत जा भी असां नौकर हुजूर जे घर जा असां जो बुहारीदार आहियूं हा कंदे हसन हुसैन जे पेरनि मुबारकनि जी दज़ अली साईं जे पेरनि मुबारकनि जी दज़ अखियुनि में सुरमो करे पायूं त बि असांजे अखियुनि जी इज़त घटा उन्हनि जे पेरनि मुबारकनि जे दज़ जो मान अञा मथे आ सोने अलीअ खे अमा खातून जन्नत जहिड़ी अमा खातून जन्नत जहिड़ी औरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी सोने अलीअ जी राणी नबी सल्लल्लाहु करे जे अलीअ साईं सां परणाई उहो अली साईं भी शान वारो आ जंहिंमो बच्चा जमियान हसन हुसैन जहिड़ा लाल जो उहे भी भई शान वारान जो अबू बकर उमर साईं भी जो वॾे शान वारान जेके अॼु भी नबी साईं सां गॾु रोज़े में भाकुर पातियूं पिया थी इहे मुस्तफा जा चओ सहुरा थी सोनो अली चओ नबी साईं जो न्याणो थी तकमाडी कंदे हाणे नारन खे छॾ मारे कंदे अखियूं पट अहल बैत जे घर जा भी असां
नौकरों सहाबा जा भी नौकर अली से कंहिंजे घरों घोट थी आयो कंहिंजे घरों नबी से उन जवान जे घरां घोट थियो तो अजई मां कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबीय्यीन। कुरान सां दुख ही गई कल जो किताब पढ़ते हाँ कहंदा परे कर इखबार परे कर हाँ हाँ ए रिसालो आ कल पढ़ियो थम टियों ॾींहुं पढ़ियो थम ॿिली हाणे परे कर हाँ ऐं हे 1400 साल गुज़री आ दस जाथों पर इएं थो नज़र अचे जो हाणे मोहम्मद मुस्तफा ते नाज़िल कयो अथनि हिन में कमाल थी हिन में कि न उन नबी जे घरां घोट थियो तो अजई लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम। अचो तो मज़ो कुरान मुमकिन न और नबी जो शान खीर में खंड ॿियो छा खबई न रब ॾिठी न रसूल ॾिठी कुरान ॾिठो आहे हिन जहान जो भी ख़बर ॿुधावई तो हुन जहान जो भी जो असांजो ॿिनि जवाननि जे कुल्हे ते अचो आहे हिकु कलामुल्लाह आहे ॿियो चओ रसूलुल्लाह समूरा जो ये ॿई वफ़ादार थी माडे तक माडे अबो कम नहीं दी जाते अम्मा कम नहीं दई मित्र कम नहीं दई ज़ाल बेजार थी बी रहंदई पारे वारा परे थी बेंदई भाव भाव को बेजार होंदो उते कमी दई तो कुरान ईंदी उते शफाअत कमी दई तो हुजूर जी ईंदई। अल्लाह हरीस नबी मिलियो जैसे सोन चांदी जो हिर्स न हो जो उम्मत जो हिर्स कहियो उन नबी जे घरां घोट थियो तो अचे वज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल मुस्तफा के चेहरे की तारीफ कुरान जो जुल्फन की तारीफ कुरान उन नबी के घरां अली से घोट थियो तो अचे नजर लगा 1.25 लाख नबी अनुसार रब आदम को वठी ईसा नबी ते जेके नबी आया कैसा वायदो न कई तो मां तव्हां खे राज़ी कंदुसि असांजे मोहम्मद मुस्तफा सां वायदो कई तो मां तोखे राज़ी कंदुमि एतिरो अदा कंदो मां जो तूं राज़ी थी वेंदे। अखियूं पट असांजे मुस्तफा खे हर शइ रब अणघुरी अता कई आहे छा मूसा दुआ घुरी सीनो खोल रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाह या दुआ घुरी सीनो खोल वो सीनो खोलियो ये मुझी हबक परे कर फिरौन ने तो वञा मता जे तो कोई जंग जो धनार आयो ये हबक परे कर एड़ो गालाया ये कनु दई फिरौन मुझो गालायण मुझे फसाद बलागत वारो गालायण नसीब कर के दुआ कबूल कई माए के अदा हारून भी नाइब करे दे के या दुआ भी मंजूर कई माए।
खड़ी हेर तक मारी दुआ करी पोसीनो खोलियो और मुस्तफा जो बिना दुआ घुरण अज तो कुरान बुधाए हेर कंदे अलम नशरा लका सदरक सुभान अल्लाह डरिया जा बत भी रंदो जो किन न कोने अल्लाह को ये चौथे डरा तभी हो जा अलम नशरा लका सदरक व वज़ाना अनका विज़रक अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक व रफ़अना लका ज़िक्रक हिंद तरफ में मां घटी नुआ ओडे प्रोग्राम जामन पर इन नौजवान इन शहजादन हा हा अल्लाह हिंदी उम्र में माल में ईमान में बचन में रिज़्क में बरकत करे आमीन जन विचारन डाढो गालायो इलाज बस इनके मोहब्बत जे करे आयो हां न तो माखे केर सुना मजूरियत भी को न बियारे तको भी न ला गड्ढा डाडे जे हलान जो मुहारो भी ना है जो ये सब बरकत हिन कुरान में थी हे पारसा कुरान लोह के पारस तो लगे तो डंगी सोन तो बनाए पर जिनके कुरान जो रंग तो लगे समूरा जो कुरान लगे जन्नती तो बनाए आहे क्यों अल्लाह तक मारी जो असा के हरीस नबी मिलो वो नबी जे सवाई जो किन तो के राजी कर जेके हर शय अणघुरी ॾिनी अथई के न सीनो मुबारक भी तुझो खोलियो से गौरो बार उहो भी तुझो असां हल्को कयो से ऐं टे नंबर में तुझे ज़िक्र खे भी असां बुलंद कयो से ये तब तक तुम्हारे ये कलमे में अग में मुझो नालो आ तो बे नंबर में मोहम्मद मुस्तफा तुझो नालो आ अजान में अग में मां रब जो नालो आ तो बे नंबर में तो मोहम्मद मुस्तफा तुझो नालो आ तकबीर में अवल मुझो नालो आ तो बे नंबर में तो मोहम्मद मुस्तफा जो नालो आ हे नए छाड़े वाला हे मीरो खान वाला हे लाल काने वाला हे कंबर वाला तुझी तारीफ नकन त नकन तुझी तारीफ मां पंहिंजे कुरान में मां रब पाण करे छॾिया सुभान अल्लाह जो सीनो भी घुरियो खोले अब हमारे चलो लैलतुल कद्र वाली रात भी घुरी अदा कई जुमे जो ॾींहुं भी घुरियो अदा कई रमज़ान जो महीनो भी घुरियो अदा कई मारे तक जाए जो मेरा जो भी मुझे मोहम्मद करीम के घुरियो मथे घुराए जो कराए इते केर पुजे हुजूर जे शान सां कि असां जो नबी मथे अर्ज पे कयूं तो उन्हीं रहमतुल्लाह अलमीन जे घरा अली से घोट थियो जो अचई कुंवर भी उहा मिली जेसते अम्मा फातिमा जन्नत में कदम मुबारक न रखंदी तेसते का औरत जन्नत में न हुई सुभान अल्लाह बाबे जे घर ईंदी नबी से उछी वेंदा बाबा मां तव्हांजी न्याणी तव्हां एॾी था मुंहिंजी इज़त कयो जेको हाणे जिब्रील आयो चयो जेसिताईं तव्हांजी न्याणी जन्नत में कदम मुबारक न रखंदी तेसिताईं का औरत जन्नत में न वेंदी अमां जॾहिं तुंहिंजी रब वटि एॾी इज़त आहे त मां बाबो मोहम्मद तुंहिंजी इज़त कीअं न कयां अल्लाह अम्मा आशा भी आशा जो अम्मा फातिमा भी फातिमा सुभान अल्लाह जो अम्मा फातिमा मुस्तफा जी न्याणी आ जो अम्मा आशा मुस्तफा जी रानी सोचे वक्त अली से घोट बनो उन मुझो
हसन हुसैन जड़ा लाल मां फातिमा मूं जमिया अबो मान वारो अम्मा शान वारी समूरा चौनानो नबियन जो सरदार थी हसन हुसैन जो नानो जो सभिनी नबियन जो पगदार थी हसन हुसैन जो नानो अल्लाह जे मेराज वारी रात मथे घुराए सभिनी नबियन जो रब इमाम बनायो अल्लाह करे निंड में हुजूर जो दीदार थे आमीन मचा चो पहिरियों बच्चो अम्मा फातिमा के जायो अली से के नबी से तो जे मुबारक थी अली अली जी साईं मुबारक थी बच्चो जायो थी से तवा के भी मुबारक हो जे अली बच्चे जो नालो छा रखियो थी अजान चई थी सजे कन में खबे कन में तकबीर चईना कैसे अजान भी तवा चो तकबीर भी तवा चो नालो भी तवा रखो जेको तो मोहम्मद मुस्तफा के नालो मंजूर आ वो मां अली ऐं फातिमा के भी मंजूर आ सुभान अल्लाह चो अबा हेडे वधिया ओ बाऊ बुधण आयो है कि भजन आयो है एडे तेरे अगे मुंहिंजा याद भैया अली सुभान अल्लाह चो यो कुरान जो कमाल आ जो मानन के छिके तो अचे न त हिन मल मानू वडेरे जे चए ते भी नहीं दा यो जा सुबह इंदा से ये बनी दे त दे न त खणी आ बनी तोखे भुगी निंद्रा फेटा इंदा से जा तोड़े यो कुरान मां चवंदो आहियां जन कलमो पढ़ियो आहे ईमान जंहिंजे दिलनि में आहे उनखे बिस्तरे ते निंड कीअं ईंदी औताक कीअं वणंदुसि घरु कीअं वणंदुसि बंगलो कीअं वणंदुसि चवंदो वञा उहो क़ुरान पढ़जी रहियो आहे जेको रब जो मोकिलियल महिमान मां शिकारपुर ज़िले चक जे शहर खां आयो आहियां असां खां दरिया 1.5 किलोमीटर परे जदी बंद जे अंदर वेठा तक मां उतां आयुसि तू हुतां आई हे पटके वारो मीरो खान खां आयो तक मारे ऐं हे क़ुरान जो लोहे महफूज़ खां आयो बल हुआ क़ुरान मजीद फी लौहिम इन जो नालो कुरान मजीद आयो लोहे महफूज़ को किन न हे पटके वारो पकोड़न वारो आयो हंध भी घुरंदी मां आयो हंध भी घुरंदुसि मानी भी खीर भी तकवारे हे कुछ तो खो नथो घुराई न बिस्तरो घुराई न मानी घुराई हे तो चवई जीअं मां चवाई ईअं तूं कर जाते सब छड़े वेंदई उते जाते जिथे तूं जीअं चवंदे उहे मां कंदुसि इहो थी क़ुरान वॾे जो नालो हसन नाने रखियो आहे नंढे जो नालो हुसैन जो नाने रखियो आहे एॾा नाने खे प्यारा नानो भाकुर पाईंदो हो चुमियूं ॾींदो हो नाने जे सीने मुबारक ते हसन हुसैन जो निंड्रा कंदा हुआ नानो मोहम्मद हसन हुसैन जे ज़ुल्फनि खे सिंघंदो सहाबी का चवनि सही छाजे करे सिंघंदा कि तव्हां राबेलो गुलाब जा गुल सिंघो गुलनि मां गुलनि जी ख़ुशबू अचे मां मोहम्मद हसन हुसैन जे ज़ुल्फनि खे सिंघंदो आहियां इन्हनि मां नाने मोहम्मद खे जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे नारो ईअं दाणो ॼण 8 ॾींहंनि जी बुख अथव अल्लाह अल्लाह जे नाले जे आवाज़ पंहिंजे आवाज़ खे रब जे नाले सां बुलंद नथो करे ज़बान ते हुजे
तो जिक्र हो जाई, ज़बान ते हो जाई तो शुक्र हो जाई, तकलीफ आ जाई तो सब्र हो जाई। ये कई रास्ता जन्नत जाती। ये टे शयूं बानन रब के ॾाढियूं प्यारियूं घणियूं। हिकु ज़िक्र, ॿियो शुक्र, टियों सब्र। ये टे शयूं तुंहिंजूं रब खे ॾाढियूं प्यारियूं आहिनि। अर्ज़ पे कयूं वो सोनो हसन हुसैन नंढी उम्र में कुरान जा हाफ़िज़ थी विया। नंढड़ा भई एतिरा उस्ताद वटि आया सबक वठण। उस्ताद चयो अलिफ बे ते हेठा चवनि अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल गैब व युक़ीमूना सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। सदको नाम हसन हुसैन जे नाले तो सॼो सिपारो कुरान जो पूरो कयो। उस्ताद तो चए अलिफ बे ते सयक़ूलु सुफ़हा। ॿियो सिपारो अलिफ बे ते तिलकर रुसुल फज़लना बाज़न अला बाज़। टियों सिपारो, चौथों सिपारो, पंजों सिपारो, छहों सिपारो, सतों सिपारो, सत ही पूरा क्यों। उस्ताद तो चए शहज़ादो ॿियो तो ख़बर कुरान पढ़ण आया हो कि न पढ़ाइण आया हो। अल्लाह, ये सत सिपारा कुरान जा ये काथों याद किया उस्ताद। ये सत सिपारा कुरान जा मिठी अमड़ जे झोल में याद कया तो सही। अम्मा फातिमा वटि कुरान तो बच्चन वटि कुरान, अबे अली वटि कुरान तो बच्चन वटि कुरान, नाने मोहम्मद वटि कुरान, समूरा चो तो ॾोहटन वटि भी कुरान। अमड़ी सेरा थी चए तो पुट भी खदड़न दिया नचदो न तरी भी छा कंदो। अल्लाह कहर थियो। लाडा पई अम्मा चवंदी सेरा पिया ॻाईंदी हे छा आहे। अमर खातून जन्नत ॾे त नज़र कर जेका रात जे टाइम ते मुसलो विछाए रब जो कुरान पढ़ंदी, जे चकी हलाए त बि ज़बान ते कुरान। हसन हुसैन पीढ़े में प्यान अमर ये लोली थी दे भी ज़बान ते कुरान, बोली भी कुरान, झोली भी कुरान। समूरा चो लोली भी हसन हुसैन के मिले थी तो चो कुरान वारी थी मिलई। या कुंड भली लगी थी हेरे तक मारे तिट ॾींदो आहियां त मुला इमामन खे न मञींदा आहिनि, बाक़ी पिणे खे मञींदा आहिनि। ज़ालिम हे क़ुरान अॻियां रखियो आहे जीअं असां सहाबा जा न करूं इहे अहल बैत जा बि न करूं। जिन खे हुज़ूर जन सां प्यार कयो असां कीअं न प्यार कंदासीं। अल्लाह नबी साईं जे घरां घोट थी अली साईं आयो थी, पर अबू बकर सिद्दीक जे घरां घोट थी अरबी मोहम्मद आयो थी। अल्लाह अकबर। वारे वा सिद्दीक जेको चए थो टे शयूं प्यारियूं आहिनि। घणियूं? टे। कहिड़ियूं? अन-नज़र सुभान अल्लाह जो अन-नज़र इला वजह रसूलिल्लाह। यह शे प्यारी आहे जो तो मोहम्मद जो चेहरो हुजे, मां अबू बकर जो अखियूं हुजनि जो तहां जी ज़ियारत कया। अल्लाह। ॿियो माल मुंहिंजो जे हथ मुबारक तव्हां जा जिन जो तव्हां रब जे नाले ते तक़सीम कयो। ॿियो आशा न्याणी मुंहिंजी हुजे पर रानी तो मोहम्मद जी हुजे। मकाम तक ये टे शयूं प्यारियूं।
पढ़े वा सिद्दीक सिद्दीक के टे शयूं प्यारियूं नबी से के भी टे शयूं प्यारियूं उमर फारूक के भी टे शयूं प्यारियूं सोने अली के भी टे शयूं प्यारियूं जिब्रील के भी टे शयूं प्यारियूं जो रब के भी टे शयूं प्यारियूं ॾाढे चुप सुभान अल्लाह उमर फारूक के मुख्य भी टे शयूं अमर बिन मारूफ नही अनिल मुनकर लेकिन जो हुक्म क्या बुराई को रोक्या क्यों जतिन है लग बड़ा मां उमर के ॾाढा प्यारा उस्मान गनी ते मां के भी टे शयूं प्यारियूं भुखिया खाराया उघाड़ा ढकाया त्यो घणे में घणो कुरान पढ़ा सोने अली ते मां के भी टे शयूं प्यारियूं घणी एक मेहमान मुझे दर ते अचन अली मान जी खिदमत पाण क्या जो तलवार मुझे हथ में हुजे सोने नबी के चई दुश्मन तू जाओ जन तलवार सा गर्दन उडारे फिटी ज्ञान टे नंबर में सख्त गर्मी जा दिहाड़ा हुजन महीनो रमजान जो हुजे मां अली के जुबान ते रोज़ो हुजे अल्लाह जिब्रील आयो अल्लाह जो सलाम खणी सोना नबी जेको ज़मीन ते तज़किरो पियो हलियो अल्लाह जो अर्श ते ॾिठो रब मूंखे मौक़ो आहे टे शयूं पंहिंजूं बयान करणु आयो आहियां टे रब जूं तोखे कहिड़ियूं प्यारियूं आहिनि कि हिकु शइ इहा प्यारी आहे त दिलि घुरंदी आहे जेकर हर हर मां मोहम्मद तो मोहम्मद करीम जे कचहरीअ में मां जिब्रील अचां ई अचां तुंहिंजी ज़ियारत कयां ई कयां तुझे मजलिस में मां हुजां ई हुजां इहा शइ प्यारी आहे ऐं ॿियो हीअ शइ प्यारी आहे रस्तो को भुली वञे त रस्तो ॾेखारियांसि टियों बाल घणो हुजे त खणायूं हलास चे टे शयूं तोखे प्यारियूं चे हा भला रब खे कहिड़ियूं प्यारियूं के रब तो चे मूंखे उन पाननि जूं टे शयूं प्यारियूं हिकु ज़िक्र ॿियो शुक्र टियों सब्र तूं टिन खां भॼे पर चार थींदा ई पोइ अवल टिन जो नंबर ईंदो सुभाणे अल्लाह जा हिकु ॿ चार ये थींदो भला हिकु ॿ चार न हिकु ॿ टे चार जिन जो अंगु बाद में अवल टिन जो अंगु ईंदो सुभाणे अल्लाह नबी सिंह जे घरां अली सिंह घोट थी आयो अबू बकर सिद्दीक जे घरां रहमतुल्लाह आलमीन जो घोट थियो तो अजयो मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन नवे तुम कुरान खां ॿाहिरि अल्लाह करे निंड में हुजूर जो दीदार सुभान अल्लाह अम्मा आशा सिद्दीक जी न्याणी आहे मुस्तफ़ा जी राणी आहे जॾहिं अम्मा आशा बाबे अबू बकर के घर ईंदी चकमाड़े अबू बकर सिद्दीक उथी वेंदा न्याणी करे न सरींदास अम्मा आशा दी जे बाबा एडी मुंहिंजी इज्जत था क्यों मां आहियां त तव्हांजी न्याणी एडी मुंहिंजी इज्जत जे हाओ पुट इन करे अगे मुंहिंजी न्याणी हीअं जो मां वटि हुई हाणे दिल पर मोहम्मद जे निकाह में जो वई त मुंहिंजी भी अम्मा मरजी हुई अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम ॾाढो सुभान अल्लाह नबी जो घर वारियूं चो मोमिनन जूं माए अमर जी गिला न कजाए तख्ता निकिरी ये अम्मा अदे बुझाई क्या के सौट ये उहा अम्मा जेका रब जे कुरान ॿुधाई आहे सुभान अल्लाह चओ
सभिनी जा नौकर। हाँ असां वलियन के भी मनण वारा। वली के विलायत तॾहिं मिलंदी जॾहिं क़ुरान ते अमल करे। वली हो तो ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जो वली। वली हाद हज़रत साईं अब्दुल करीम पेरशरी वाला रहमतुल्लाह अलैह। अल्लाह जे कब्र ते रहमत जो मींहुं वसाए। वली हाद ये हा वली हो तो हाले जी वारो बुजुर्ग से हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह वली हो। अंग्रेज के टोटा चबाया साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह। सदको वञा मां नबी साईं जे नाले तां कुरान पढ़े तो जो हुजूर पढ़े। पैगंबर ॾींहं जो धंधो भी कयो थी माण्हुनि खे भी कुरान ॿुधायो थी। इन लक फिल नहार सबहन तवीला। सुभान अल्लाह न था चओ अचेव तो मज़ो कुरान में। मुंहिंजा पैगंबर ॾींहं जो धंधो भी कई माण्हुनि खे भी कुरान ॿुधाई। रात जो टाइम आहे कुरान पढ़ से ॿुधे केर सब निंड में चे मां त जागा थो। या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला निस्फहु अव इंकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिल कुरान तरतीला। काली कमली वाला जवान मुझा पैगंबर दुनिया निंद करे तू जाग। अधरात निंद करे अधरात जाग। प्रेसा निंद करे चौथी बती जाग। सही मां छा कयां जे कुरान पढ़। छा पढ़ रात जाओ ॿुधे केर जंहिंजे ॿिया निंद में मां त जागा ई जागा थो। अल्लाह जन्नती जन्नत में वेंदा क़यामत जो ॾींहुं थींदो। अल्लाह अकबर। अल्लाह ताला जन्नतनि खे चवंदो अचो त मिठो आवाज़ ॿुधायो। मिठो दाऊद नबीअ खे चवंदो तूं ज़बूर जी तिलावत कर। हिन जो तिलावत कंदो त जन्नती मोहिजी। अल्लाह चवंदो अचो त अञा मिठो आवाज़ ॿुधायो। अञा जे हा हेॾो बादशाहीअ जी कुर्सी अल्लाह जे ज़ात जी हूंदी। हेॾो रहमतुल आलमीन जी कुर्सी रखी वेंदी। हुजूर खे रब्बो जी कुर्सीअ ते विहारींदो। ॾाढो मज़ो आहे क़ुरान। अल्लाह चवंदो मुंहिंजा दिलबर नबी इन कुर्सीअ ते वेही सूरत अर रहमान जी तिलावत कर त मुंहिंजा जन्नती बाना ॿुधनि। रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ॾाढो जो सुभान मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जो नबी से कुरान पढ़ंदा जन्नती माण्हू झूमिजी वेंदा। से वाह जो आवाज़ मिठो ॿुधायो थी। हुजूर जो दीदार भी कराई कुरान भी ॿुधाई कि अचो त इन को अञा मिठो आवाज़ ॿुधायांव। अञा के हा साईं मखलूकात में त हुजूर खां मथे ॿियो को आहे ई कोन कि अचो त मां अञा मिठो आवाज़ ॿुधायांव। हेॾो रब बादशाहीअ जे कुर्सीअ ते वेंदो जन्नतनि खे चवंदो अचो मुंहिंजा बानो त मां अल्लाह पंहिंजे कुदरत वारी ज़ुबान मुबारक सां तव्हांखे सूरत यासीन जी तिलावत ॿुधायां। आसमान ज़मीन जे पैदा थियण खां बि 1000 साल रातिनि जा अॻ में
कई तो सूरत ताहा ऐं सूरत यासीन जी कई। हिते जन्नतन के भी बुधाए तो सूरत यासीन जी रब तिलावत बुधाइंदो तो रब जो आवाज केडो न मिठो हुस्न भी उन्हीं हे सोनो हे सोनो हे सोनो इद्रीस पैगंबर सोनो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम सोनो सॼी दुनिया में जंहिंखे अधु हुस्न जो मिलियो असांजे नबीअ खे हुस्न पूरे जो पूरो मिले। अल्लाह ताला बादशाही जे कुर्सीअ ते वेही कुदरत वारी ज़बान मुबारक सां तिलावत कंदो यासीन वल क़ुरआनिल हकीम। 1.5 कलाक भी मथे ॻाल्हायो आहे पर पढ़ियो क़ुर किन ॻाल्हियूं कयूं अथव कलाम सां छो नबी से कुरान पढ़ियो सहाबा कुरान पढ़ियो अहले बैत कुरान पढ़ियो छो तो कमाल ही कुरान में आ। नबी से कुरान पढ़दा सहाबी रोई पवंदा पर जे सहाबी तो कुरान पढ़े तो रहमतुल आलमीन जे नबूवत जे अखर मुबारकन इए पियो पानी जा ॻोढ़ा गिरन ये मोतिन जो मींहुं वसंदो आ। हुजूर खे भी कुरान रोवायो तू चाहे मां चाहियां ये दो सहाबी कुरान पढ़े सियारे की रात पुट्टा तो पे कुरान पढ़ो रात जैसे हा कि वाह जो कुरान पढ़ो थी मां मोहम्मद अगेरो वारे वेदो दी ओरे ता मां पारे में भी तो जो रात कुरान बुधो सहाबी तो जे मांखे खबर त नहीं तहां बिया बुधो न त अञा ठाए कुरान पढ़ा कंहिंखे खबर नहीं तभी मिठो कुरान पढ़ी मांखे रोवारे वेदो थी इहा ज़बान दौड़े कर इन ज़बान ते मां मोहम्मद करीम चुमी जाए। नबी से जे नबूवत जा चप मुबारक जंहिंजे ज़बान ते लॻन ताक़त लाइ बाहि खे जो सारे तॾहिं हुकुम कई वरतिलिल क़ुरआन तरतीला। सुभान अल्लाह चाहे चाहे कुरान पढ़ो अल्लाह ताला जी ज़ात भी ये तिलावत कंदो तकबारे त जन्नती झूम जी पवंदा। माना जंहिंखे हिते कुरान नसीब थियो आहे कब्र में भी नसीब थींदुसि हशर में भी जो जन्नत में भी जो हिन खां सवाइ ॿी वात कामयाबी जी कोन्हे। हा हा मज़दूरी कुरान जी कर गुलामी मोहम्मद मुस्तफ़ा जी कर पोइ तुंहिंजी जाइ जन्नत आहे। अर्ज़ पे कयूं त कमालात कुरान में आहे पढ़ण वारो केर बि हुजे इन ॾे नज़र न कर हिन ॾे नज़र कर त कलाम कयो आहे कलाम आयतां जेके मां पढ़ियूं मेराज जे बारे में जे मेराज ते ॻाल्हायूं त कलाक ॿियो मौलाना मेहमान आहे माखों भी परे वेठो आहे उन्हीअ जो भी ॿुधो क़ुरान तहां जूं दिलियूं छरी पयूं जेकी अल्लाह माखों चवरायो अमल जी तौफ़ीक़ करे आमीन चओ ॾाढो आमीन चओ। आख़िर में हुजूर जे मेराज जी झलक हिकिड़ी ॿुधाए तकमाड़े नबी सिंह खे मथे घुराई 7 आसमान पार करे हुजूर मथे सुभान अल्लाह चओ ॾाढा सवारी काॾों आई सवारी भी जन्नत में सवारी भी जन्नत में बैतुल मुक़द्दस में सभिनी नबियन जी इमामत कराई सभिनी नबियन अल्लाह जी तारीफ़ कई। नबी से फरमाया जॾहिं मुंहिंजो वारो आयो मां भी तारीफ़ कई हुननि कयो असांखे आचर मिलियो सूमर मिलियो मां चयो मांखे जुमे जो ॾींहुं ॾिनई लैलतुल क़द्र ॾिनई रमज़ान ॾिनई क़ुरान ॾिनई फातिह बणाई ख़ातम बणाई रहमतुल आलमीन बणाई हा हा ते मां भी तारीफ़ कई। पोइ हिते इब्राहिम नबी चवण लॻो बिहाज़ा फज़लकुम मोहम्मद ऐ मोहम्मद रबी तूं सभिनी नबियन खे रुतबे में मारे पिन खे मेराज फर्श ते हुजूर खे मेराज अर्श ते। अल्लाह ताला चयो पैगंबर मथे मां घुरायो तमाए
शादो थी जैसे हुआ शे खणी आया जेका तोट काने का हाँ मावट काने जैसे न के हूं तो तू हर शे जो खालिक हुई तू आए केड़ा खालिक अल्लाह खालिक कुल्ल शै सुभान अल्लाह धरिया केड़ा हर शे जो खालिक रब पर ये एड़ी शे आंदी आ जेका तोट नाए शांदो थी जैसे आज दी खणी मां मोहम्मद तो वट आयो आया निवड़त खणी मां तो वट आयो हां सजो जहान तुझे दर्दे झुकंदो आ तू कहके दर्दे न झुकंदो है मां मोहम्मद करीम भी तुझे दरवाजे ते झुकण आयो आया अतहियात लिल्लाह वस्सलावात वत्तय्यबात जानी माली इबादत तुझे ला तारीफ कर मुझी जैसे तू पंहिंजी तारीफ पान तो जाने चें टे नाम क्या मैं सलाम भी तोते रहमतूं भी बरकतूं भी मते उम्मत कारे वने कि अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन ए सालिह बानन ते भी मां रब जा सलाम हो सुभान अल्लाह इते भी उम्मत याद यमुना भी उम्मत याद जन्नत जो सैर करे भी उम्मत याद आब हौज कौसर ते भी उम्मत याद क़यामत ॾींहुं भी उम्मत याद सब नबी चवंदा या रब नफ्सी या रब नफ्सी हुजूर चवंदो या रब उम्मती इन ॾींहुं भी उम्मत याद ओ तोखे हुजूर के एडी उम्मत प्यारी तोखे ये नबी जी सुन्नत दाढ़ी नथी वणे मुछां भी चटो न दाढ़ी भी चटो आ न पटको मथे ते आ सूत पैटियूं पयूं खबर नथी पए अलाए टेकू मल्ला अलाए पिरभू मल्ला अलाए मठड़ो मल्ला सलाम क्यों तो कंहिंखे क्यों ज़ालिमा सीरत सूरत उहा बणा जो परे को खबर पए ते सोने मोहम्मद जो आशिक आ ए नबी से जो गुलाम आ ए नबी से जो नौकर आ अल्लाह करे निंड में हुजूर जो दीदार थी बस मां वधिक वक्त न वरदिस मौलाना साहब जन इंशाअल्लाह ताला तां जो दिलू सारींदा असां भी सालन खां पोइ 20 सालन खां पोइ तां जो ॻोठ में क़िस्मत सां आया हूं मौलाना भी क़िस्मत सां आयो आहे तव्हां वटि ये अल्लाह जी मेहरबानी थियो जे तव्हांखे पंहिंजे घर में विहारे कुरान ॿुधायो आहे दुआ मां नथो घुरां दुआ आख़िर में मौलाना घुरंदो इंशाअल्लाह ताला तव्हां सभिनी जो दिलू कुरान जे करे ठरी पवंदियूं दुख तव्हांजा लही वेंदा व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।